अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हिन वक़्तु मदई जी टाउन में हिते मौजूदु आहियां। ही महर हाउस मदई जी आहे। सालनि खां वठी हिकिड़ो ख़्वाबु हो मदई जी समेत हितां आस पास सवें न बल्कि लखें शहरनि जो ॻोठाणनि जो इलाइक़े वासियुनि जो त हीउ रोड जेको खिरखनाहे लॻो पियो आहे, इहो कॾहिं ठहंदो, केरु ठाहींदो ऐं कीअं ठहंदो। सो बहरहाल कुझु अरसे खां पोइ जेको आहे असांजो MNA शहरयार ख़ान मार साहिब जिन जे तरफ़ां ख़बर आई त MNA जे कोटा मां ही रोड जेको आहे मंज़ूरु करायो वियो आहे ऐं रोड जेको आहे हीउ ठहंदो। मुसलसल पुछियो पियो वञे कॾहिं ठहंदो, कीअं ठहंदो। NIT कॾोक थी वई आहे, घणनि जी आहे, चवनि था त 2 करोड़नि जी NIT थी आहे ऐं हीउ रोड जेको आहे कुझु ॿियो टियों ॾींहुं आहे। उनखां पोइ जेको आहे असां ॾिठोसीं त हिते पथर बि लथो, पर मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन आई त सभई माण्हू शायदि हिकिड़े ई ॿेड़ीअ जा सुवार आहिनि न, तंहिंजे करे कम बि अलाए ओड़ो ई कंदा या छा कंदो। इहो त वरी वक़्तु ॿुधाईंदो त इहो रोड पाइदार आहे या न आहे, छो त हिन ते वॾो पथर बि न विछायो वियो आहे। हिन रोड ते सन्हो पथर विछाए करे माना सन्हो पथर बि मुसलसल रोड तां न विछायो अथऊं, बसि इहे खॾड़ा जेके हुया उहे भरे सन्हे पथर तां ऐं मथां जेको आहे वरी पोइ इहे डांबर जेको आहे हारे विया आहिनि। हाणे इहो रोड केतिरे पाइदार रहंदो, अगरि पाइदार रहियो, मज़बूत रहियो त पोइ त बसि सही आहे। को वॾो पथर विछाइण जी या रोड खे मथे करण जी का ज़रूरत बि कोन्हे हेॾी। पर जेकॾहिं इहो रोड ईअं ई वरी तकड़ में खॾा खुॾा बणिजी वियो त पोइ इहो क्रेडिट बि MNA शहरयार ख़ान मार साहिब ॾेई वेंदो त हिन साईं असांखे रोड मदई जी वासियुनि खे अहिड़ो तोहफ़े में ॾिनो। पर उन सां गॾोगॾु ॿी हिकिड़ी भयानक ऐं ॾुखाइती मां तव्हांखे ख़बर ॿुधायां, उहा इहा त हीउ रोड जेको आहे मशीनरी जेतोणीकि बीठी आहे, मां त हाणे ॾिसो न, मां चवंदा आहिनि त सियासतदान ऐं ठेकेदार माना इहे ॿ ई हिकु ॿेड़ी जा सुवार आहिनि। सहाफ़ीअ खे बि चवंदा आहिनि, पर सहाफ़ी अॼुकल्ह उन ॿेड़ीअ मां लथल आहे। ठेकेदार ऐं सियासतदान हिकु ॿेड़ीअ में सवार थी करे खाइनि था। हाणे रोड मंज़ूरु थियो, रोड जी जेका कैफ़ियत ऐं कंडीशन आहे, हर रोड सां फिज़िबिलिटी रिपोर्ट ठहंदी आहे त हिन में भरमो हूंदो आहे। पासा जेके आहिनि उहे बि ठाहिणा पवंदा आहिनि। हिते जेको आहे पासा तव्हां ॾिसो मुसलसल किथे बि पासो भरियल न आहे। ऐं हे मां सम्झां थो पियो त जेकॾहिं हाणे ई हीअं जेकॾहिं खॿा जेको आहे मथां का वज़नदार गाॾी चढ़े थी त हे तव्हां ॾिसो त हितां हाणे ई जेको आहे चिबाटिजी वियो आहे, माना डैमेज थिए थो पियो। तो जेको आहे त न आहे भरियल, माना इहा करप्शन आहे। पथर उन में फिज़िबिलिटी रिपोर्ट में हुयो या न हुयो, बहरहाल उहे बि सभु शयूं जेकी पंहिंजी जाइ ते। पर मूंखे जेको आहे उहो इंतिहाई अफ़सोस इन शइ जो त थिए त मूंखे ॿुधण में त आयो त इहो रोड जेको आहे उहो जिंदोदिरो खां वठी महर हाउस ताईं ठहंदो, हिते एंड थींदो। मां चयो ईअं कीअं कंदो, इहो मिड़ई जेको आहे त माण्हू ईअं ॿुधल ॻाल्हियूं था बयानु कनि, पर जेको आहे तो प्रैक्टिकल ॾिठोसीं त वाक़ई हे जेको आहे तो हाणे ॾिसो हिते महर हाउस मदई जी, हे हुनजो बोर्ड ऐं हे हदबंदी थी वई अथई। अमजद साहब माना हे ॾिसो बीहो त अथई न अमजद साहब, तव्हां माना महर साहिबान जा वेझा ऐं क़रीबी साथी आहियो, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां बि अमलदार हो सरकारी, रोड ठहियो आहे, पथर वॾो न आहे, सन्ही पथरी विछाए ऐं डांबर हारे थो, ईअं आहे या न? ईअं आहे, ठीकु। भरमू ऐं न आहे भरियल, रोड सां भरमू हूंदो आहे साईं। हा, टेंडर में भरमे खां त रोड मंज़ूरी न थींदो आहे न। रोड जेको फिज़िबिलिटी रिपोर्ट ठहंदी त भरमो कीअं न हूंदो? बिल अॼुकल्ह कीअं था पास थियनि, तव्हां एग्रीकल्चर जा माण्हू आहियो, कीअं बिल पास थींदा? अच्छा न, वरी तव्हां हलो तव्हांजो शहरी एज़े हाणे रोड महर हाउस हिते ताईं बंदि करे अॻियूं टुकड़ो खॾा खुॿा लॻो पियो आहे, इहा फज़ीलत आहे? कहिड़ो 2-3 किलोमीटर रोड ठही आहे जो हिते ताईं हिननि जा पैसा पूरा पइजी विया? जेकॾहिं स्कीम ॾियनि बि था आहे त 1 किलोमीटर थींदो साईं। हा, हर मुंहुं ॾियणो थो पए, सब्र कयो, हे बि ठही वियो आहे, जिते उठ तरी वियो आहे उते पुछ बि तरी वेंदो कमाड़ा साहिब। हा, उहो अमजद साहब माना हो पॉज़िटिव थिंकिंग हिकिड़ो कमु थियो आहे गुज़िरियल 2-5 सालनि में। न, सुठी ॻाल्हि आहे, बिल्कुलु। असां चओ पर सालनि जे इंतज़ार खां पोइ शहरयार ख़ान जेकॾहिं इहो रिपोर्ट तयारु बि कराई, फिज़िबिलिटी तयारु, हो बाक़ी अॻिते छा आहे? ॿिए फेज़ में ठहंदो? इहे माना जेकॾहिं 0.5 किलोमीटर खे 2 फेज़ कनि
ॿुधंदो हूंदो अलाह कंदो कीअं थो कुंवारी जेका विडियो आहे इहा कुझु न कुझु रिज़ल्ट ॾींदी रिज़ल्ट ॾींदी इनशाला। मां त सम्झां थो त इहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि न कई आहे शहरार खान। हिनखे आवाम जो खामखा माना रंज खे हिनखे हिकिड़ी माना इहो तयारु करिणो हुयो रोड, अलाह साईं बहितर कंदो वरी एंड बि पंहिंजे बंगले वटि कई अथई। वधंदो कमु ठीकु आहे ठीकु आहे। सो इहो मक़सदु इहो आहे त मां सम्झां थो पियो त इन क़िस्म जो माण्हू जेके आहिनि हिकिड़ो आम शहरी जेको सोचींदा या उनजो परसेप्शन हूंदो, उन्हनि जो जेको ख़्यालु हूंदो त उहो माना जेको आहे उबतो हूंदो। उहे माण्हू इहो सोचींदा त यार इहे शहरार कान इहो छा कयो। अॻमी मदई जी जा शहरवासी इहो सवाल कंदा आहिनि त आख़िर महारानि मदई जी खे ॾिनो छा आहे। हाणे त वरी इहा जेका शइ अची वई त इन सां त ऑटोमेटिकली माना ताक़त ऐं तक़वियत अची वई माण्हुनि जे ज़हननि ऐं माण्हुनि जे सोचुनि खे त हीअ जेको आहे ॾिसो साईं रोड जो टुकड़ो कुल टोटल 1 किलोमीटर बि रोड न थींदो। हीअ रोड MNA साहिबु ॾिनो आहे। इहा हिकिड़ी सुठी पेशे रफ़्त आहे, माण्हुनि जी ख़ुशी आहे। पर तव्हां ॾिसो त उन ख़ुशीअ खे जेको आहे उन्हनि जीअं न ख़ुशीअ में छा चवंदा आहिनि त बरदक मचाए छॾियऊं। हिकु त रोड ई माण्हू चेक कंदा मुसलसल ऐं महर साहिबान जी कारकर्दगी जेका आहे अवामी सतह जी जेका चेक कई वेंदी उहा हिन रोड जे टुकड़े तां कई वेंदी। छो त साईं जिन जे बंगले जे साम्हूं ई रोड ठहियलु आहे ऐं उन जी कोटा मां ठहियलु आहे ऐं वॾे अरसे खां पोइ अवाम जे मुसलसल दाउन ऐं कूकुनि खां पोइ माना हीअ जेको आहे रोड ठहियो आहे। ऐं उन खां पोइ हीअ जेको आहे टुकड़ो रहाए वञणु इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे जेको माण्हुनि खे इंतिहाई माना हिकिड़ो नापसंदि लॻो आहे। शहरी मुसलसल जेको आहे पुछनि था सवाल था कनि त आख़िर अहिड़े क़िस्म जी स्कीम माना कीअं ॾिनी यार। अॻिलनि ॾियण वारनि बि न सोचियो आहे। माना हितां वधि में वधि 100 क़दमनि जो फ़ासिलो आहे अॻिते बाक़ी मदई जी इस्पताल ताईं। उनखां पोइ वञे टाउन ॼाणे टाउन जा कम ॼाणनि। MNA साहिबनि जो हीउ तक आहे, हीउ शहर उन्हनि खे जेको आहे वोट कंदो रहियो आहे। न सिर्फ़ु वोट कंदो रहियो आहे पर भारी भरकम जेको आहे तो माण्हू शहरी जेको आहे महर साहिबान जो हर सतह ते हर क़िस्म जो साथ बि ॾींदा रहिया आहिनि। उन हवाले तां हिकिड़ो असां सम्झूं था पिया त MNA साहिब खे हीउ रोड जेको ॾिनो आहे उन जी पाण नज़रदारी कनि, ठेकेदार खां जेको आहे उहो पुछाणूं कनि ऐं उनखे जेको आहे इहे इन शइ जो पाबंद बणाइनि त भली जा हिते खांचो न हणो त न हणो, कमु सिधो करे ॾियो भाऊ पंहिंजे घरों बि। छो त हीअ तव्हांजी कारकर्दगी माना मैन जेका हर नंढो वॾो तव्हांजी कारकर्दगी हिते चेक कंदो रहंदो, ॾिसंदो रहंदो, तव्हांजे बंगले ते ईंदो वेंदो। छो त हीअ सालनि खां माण्हू जेको आहे तो मुसलसल वाजाइनि पिया त टुकड़ो रोड जो ठाहींदो आख़िर केरु ठहंदो कॾहिं। ऐं पोइ गमाजा साहिबनि मुसलसल ॾिसनि पिया त उहे ठाहींदा या केरु ठाहींदो। त बहरहाल MNA साहिब जी कोटा में हीउ रोड जेको आहे ठहियो आहे त हाणे MNA साहिब जिन जी कारकर्दगी मदई जी वारा मुसलसल हीअ ई शइ ॾिसंदा रहंदा। ईअं ई ख़तमु थिए थो रोड, वरी अॻिते साॻा ई खॾा खुॿा ऐं हीअ जेको आहे रोड जा आहिनि माण्हू मुसलसल तकलीफ़ुनि में सूरनि में जेको आहे वरी आहिनि। वरी थी सघे थो खणी ॿिए फेज़ में ठाहिनि पर हिन खे ॿिनि हिसनि में रोड खे ठाहिणु, ॿिनि हिसनि में ठीको ॾियणु, ॿिनि हिसनि में टेंडर पास करणु, उहा ई मां सम्झां थो पियो त हिकिड़ी मां सम्झां थो त नाफ़हमी वारो फ़ैसिलो आहे ऐं हिकिड़ो खामखा माना पाण ते मथां माण्हू खिलाइण वारो कमु आहे, माण्हू खिलाइण वारी ॻाल्हि आहे। ऐं शहरनि खे जे ज़हननि खे खामखा पंहिंजे माना हिकिड़ो बदगुमानियूं पैदा करण वारी ॻाल्हि आहे ऐं अहिड़े क़िस्म जो सिलसिलो मां सम्झां थो पियो न हुजणु घुरिजे आहे। ऐं असां सम्झूं था पिया त महर साहिबान खे इन शइ जो नोटिस वठणु घुरिजे ऐं सोचणु घुरिजे। हा पहिरियां बि अहिड़े क़िस्म जो को टेंट ॾियणु वक़्तु त माप कई हूंदऊं। आहे टोटली जेको आहे रस्तो आहे इहो किलोमीटर वधि में वधि छिके थींदो। हाणे 1 किलोमीटर बि हिकिड़े हिन में साईअ में न ठाहे सघनि ऐं पोइ जेको आहे मूंखे इहो सम्झ में ॻाल्हि घटि थी अचे। बहरहाल हे तव्हांखे मां रोड जो जेको टुकड़ो ठाहियो आहे उहो टुकड़ो ॾाढो सुठो ठहियो आहे। जेतोणीकि बाज़ारि हिन वक़्तु जेका रोड जी बीहक आहे, रोड जी चमक आहे त उहा ॿुधाए थी पई त कमु जेको आहे उहो कुझु क्वालिटी वारो थियो आहे। पर बाज़ारि कलर सां ऐं नओं हुजण सां त जेको आहे फ़ैसिलो नथो करे सघिजे पाइदारी जो।
छो त पाइदारी वक़्तु ॿुधाईंदी। कुझु जेकॾहिं इहो साल 6 महीननि खां पोइ जेको आहे असुलु हे पंहिंजो रंग कढंदो, पंहिंजी क्वालिटी जो इज़हार हे रोड कंदो पंहिंजे उन जेको आहे शिकिल ऐं सूरत सां, उन वक़्तु हिनखे चेक कयो वेंदो, ॾिठो वेंदो। मां तव्हांखे असल में ॾेखारणु चाहियां थो वरी आख़िरी टुकड़ो, छो त आख़िरी टुकड़े में बि काफ़ी सारा झोल आहिनि जेके मां मुसलसल लिखो त साइडियूं न आहिनि भरियूं आहियूं, साइडियूं हिन जूं रोड जूं भरिजणु घुरिजनि हा। ऐं आख़िरी जेको रोड जे टुकड़े में बि कुझु हिननि जेको आहे फॉल्ट कयो आहे, मां उहो बि तव्हांखे असल में ॾेखारणु मक़सूदु आहे। रोड जा जेके किनारा आहिनि उहे किनारा मथे बीठा आहिनि, साइडियूं जेके आहिनि उहे ख़ाली लॻी पियूं आहिनि। हालांकि जेके रोड जूं साइडियूं हूंदियूं आहिनि उहे बि रोड सां मिलाए बियूं आहिनि, तां त जेको आहे रोड उखड़ी न वञे। मोड़ जेका उहो बि ख़तमु आहे, हाणे MLA साहिब जेका आहे कोटा जेकॾहिं ॾे आहे त मुकमल त ॾे आहे न। हे ॼणो ईअं थियो त हिनखे छा चइजे त अधु कमु महिनत में जीअं पाणी माना फेरजी वञे, उन हवाले सां तव्हां ॾिसो इहे साइडियूं हाणे ई जेको आहे झिम खाई वेयूं। जेको मक़सूदु हो ॾेखारणु ॿुधाइणु त उहो हिन हाणे रोड खे जेको परियूं रोड आहे उन सां हिनखे मिलाइणो आहे। वरी हे टुकड़ो हितां राहे विया आहिनि, हिते हाणे रोड जेको आहे तव्हां ॾिसो हे त वरी हे टुकड़ो वरी हितां राहे विया आहिनि। हालांकि हिनखे हिन रोड सां मिलाइणो आहे। हिते पथर हिननि विछायो आहे, पथरियूं, पर हिनखे डांबर हुई सॼे रोड खे जेके हिननि बसि ईअं ई ठाहे विया आहिनि, सनियूं पथरियूं विछाए भरे जेके खॾा खुॿा, जीअं हिते बि खॾा खुॿा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो हे तव्हां हिते हटाईंदो न, हे हीअं जीअं खॿा आहिनि, ईअं खॿा हुया जेके खॾा हुया रोड खे, ईअं माना हे सनी पथरी जेके आहिनि विछाए ऐं जेको आहे उहो रोड खे भरे पोइ मथां डांबर विछायो अथऊं। पर ठीकु आहे, उहो बि अगरि मज़बूत रहे, मज़बूत डांबर असुलु प्योर ओरिजिनल विछाए विया हुजनि त पोइ त ठीकु आहे, इहा पोइ बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर हिन टुकर खे हिन रोड सां हिननि खे मिलाइणु घुरिजे आहे। जेको आहे हितां वरी टुकुर अॻियां जेको राहे विया आहिनि, वरी हे पुछड़ी वरी हितां राहे विया आहिनि, माना विच जेको आहे टुकड़ो इहो ठाहे विया आहिनि, जेका मां सम्झां थो पियो त इहा बि बदयानती ते मबनी फ़ैसिलो चऊं या ॿाराणो फ़ैसिलो चऊं या हिकिड़ो चऊं त अवाम सां या माण्हुनि सां कंहिं क़िस्म जी हमदर्दी न हुजणु जो इज़हार चऊं। बसि हिकिड़ो खारापूरी करणी आहे, पंहिंजो नालो जेको आहे शो करिणो आहे ऐं पैसा कमाइणा आहिनि बसि। बाक़ी जेको आहे त सिलसिलो त मूंखे हिन मां कंहिं क़िस्म जो को नज़र नथो अचे त न पुछड़ ठीकु आहे, न मुंड ठीकु आहे, ऐं सिर्फ़ु सनी बजरी विछाए मथां डांबर विछायो वियो आहे। उन सां एॾो मुंहिंजो नथो थिए, मुंहिंजो सरोकार हिन सां एॾो न आहे जेतिरो इहो आहे त हीउ रोड जो जेको टुकड़ो आहे कुल 1 किलोमीटर आहे, उनखे मुकमल ठाहियो वञे हा। ऐं उन सां गॾोगॾु जेका पुछड़ आहे, आख़िर आहे ऐं मुंड आहे, इहो जेको छॾियो वियो आहे। हाणे सखर लाड़काणो जेको बाईपास आहे रोड, हाणे हे रोड अचे थो हिते बंदि, हाणे इहो अची करे हिते हिन रोड सां लॻंदो, हिन रोड सां लॻी हिते बंदि थियणु घुरिजे, जेको न कयो वियो आहे। मां बि ॻाल्हायां थो पियो, पर सुवालु इहो आहे त तव्हां बि माना भाऊ जो चवणु इहो आहे त 2 ॾींहंनि में 2 करोड़नि जो रोड ठही वियो आहे। इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे त वाक़ई 2 ॾींहंनि में 2 करोड़नि जो रोड कीअं ठही वियो। मशीनरी अञा बीठी आहे,